नसीराबाद में गोठ सतर फुलपोट में मंशियात के विक्रे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे गोठाणन पारां 7 ॾींहं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे एहतजाज कदण जो चढ़ाए तो मंशियात के विक्रे सबब नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नसीराबाद में गोठ सतर फुलपोटो में मंशियात के विक्रे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे गोठाणन पारां 7 ॾींहं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे एहतजाज कदण जो चवणु आहे त मंशियात के विक्रे सबब नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। खबर जूं पिया के नसीराबाद में गोठ सतर फुलपोटो में मंशियात के विक्रे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे गोठाणन पारां 7 ॾींहं भी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मंशियात के विक्रे सबब नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अल्लाह बख्श, गोठ सतर फुलपोटो में मंशियात के विक्रे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो है विवाहे छा तफ़सील आहिनि? बिल्कुल अॼु 7 ॾींहं बि तव्हांजे ॻोठाणनि ॿारनि औरतुनि ऐं मर्दनि एहतिजाज मुज़ाहिरो कयो आहे। जेकी एहतिजाज मुज़ाहिरो कंदा आहिनि नसीराबाद कोट आहिनि ऐं अथरवा ऐं तालका प्रेसपत जॻह आहिनि एहतिजाजी तौर ते मुज़ाहिरो कयो ऐं धरणो खयो आहे। मूसा फुलपोटो, तारिक फुलपोटो, मुसम्मत अरबेला इन्हनि ख़िताब कयो आहे। हिननि चयो आहे त असीं मुसलसल तरह सां एहतिजाज आहियूं ऐं असांखे धमकी मिली रहियूं आहिनि त मनशियात जे ख़िलाफ़ आवाज़ बंदि कयो, पर असां पंहिंजो आवाज़ बंद न कंदासीं। मनशियात फरोशन उन्हनि जे साथियुनि जे ख़िलाफ़ असांजो एहतजाज जारी रहंदो। हिननि जो चवणु आहे त पुलिस असांजी का बि मदद नथी करे ऐं गाजी खावड़ पुलिस मनशियात फरोशन सां ॾुक बणियल आहे ऐं मनशियात जे अॾे खे ख़तमु करण लाइ कंहिं क़िस्म जा क़दम नथा खया वञनि। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।